अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेट टगड़ा आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे इल्म मानियात। माना ॿोली जो रूह आहे, उनखे लिसानियाती शाख़ तौर ते 20वीं सदी में इस्तेमालु करणु शुरू कयो वियो आहे। पर हीउ मौज़ू तमामु पुराणो आहे, जेको सुकरात ऐं अफ़लातून खां शुरू थिए थो। हर दौर में फ़िलासफ़रनि ऐं मुफ़क्किरनि जो ख़ासि ध्यानु मानवी पहलू ते रहियो आहे। ॿोली वॾो माना रखंदड़ निज़ाम आहे। हर निज़ाम वांगुरु उनजा बि ॿ पहलू आहिनि, ज़ाहिरी ऐं बातिनी। ज़ाहिरी पहलू आवाज़नि सां तालुक़ु रखे थो ऐं बातिनी माननि सां वाबस्ता आहे। आवाज़नि जी मदद सां ठाहियल लफ़्ज़ ॼण त अलामतूं आहिनि कंहिं ख़्याल जज़्बे वग़ैरह जूं, जेके हिकु ॻाल्हाईंदड़ जे ज़हन खां ॿिए ज़हन ताईं पहुची को अॻु में रिथियल मफ़हूम अदा कनि थियूं। छो त हर लफ़्ज़ सां हिकु तसवुरु ऐं हिकु मफ़हूम लाॻापियलु हूंदो आहे। लफ़्ज़नि जी माननि जो दाइरो तमामु घणो वसी ऐं पेचीदो आहे। अली नवाज़ जतोई पंहिंजे किताब इल्म लिसान ऐं सिंधी ज़बान में चवे थो त हर ॿोलीअ में अहिड़ा सवें लफ़्ज़ आहिनि जिन जूं मानाऊं ऐं मतिलबु हिक खां मथे आहिनि, जे जुमिलनि में लफ़्ज़नि जे इस्तेमालु ऐं माहौल मां ई मालूम थी सघनि थियूं। लफ़्ज़नि जी माना में मौक़े ऐं माहौल जो वॾो अमल दख़ल हूंदो आहे। हर लफ़्ज़ जी हिकु मरकज़ी या हक़ीक़ी माना हूंदी आहे ऐं ॿियूं किनारे वारियूं या पासाइतूं ऐं मददी माना हूंदियूं आहिनि। तंहिंखां सवाइ लफ़्ज़नि जी समाजी या सक़ाफ़ती माना बि हूंदी आहे, जेका समाज जी पैदा कयल हूंदी आहे। अंग्रेज़ी में चयो वेंदो आहे त द स्पीच विदाउट मीनिंग इज़ लाइक द ट्री विदाउट फ्रूट्स एंड फ्लावर्स। यानी माना खां सवाइ ॻाल्हि ॿोल ईअं आहे जीअं वण गुल ऐं मेवे खां सवाइ।